हिकिड़ो शख़्स आयो अल्लाह जे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ऐं उन जेको आहे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं ईंदी। मुंहिंजे महबूब मिठड़े सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साहिल खे चयो त तूं जेको इहो मूंखां सवाल पुछियो आहे क़यामत कॾहिं ईंदी, तूं निमाज़ पढ़ंदो आहे? चवणु लॻो या रसूल अल्लाह निमाज़ूं मुंहिंजूं एतिरियूं न आहिनि। महबूबनि फरमाइसि रोज़ा रखंदो आहे? चई या रसूल अल्लाह रोज़ा बि मूं एतिरा न आहिनि रखिया। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइसि भला को सदको ख़ैरातूं कयूं थी? चई या रसूल अल्लाह ग़रीबी लॾो आहे उहे बि न कयूं आहिनि। महबूबनि पुछियुसि भला कॾहिं जहाद ते वियो आहे? चई या रसूल अल्लाह दिलि जो कमज़ोर आहियां, जहाद ते बि न वियो आहे। महबूब मिठड़े फरमाइसि त पोइ बाक़ी छा कंदो आहे? तुंहिंजूं निमाज़ूं बि एतिरियूं न आहिनि, रोज़ा बि न आहिनि, सदको ख़ैरात बि न आहे, जहाद बि न कयो थी, छा कंदो आहे बाक़ी? चवणु लॻो या रसूल अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो आहे। मुंहिंजे महबूब मिठड़े करीम नबी उन जे हथ में पंहिंजो नूरी हथु ॾेई फरमायऊं तूं क़यामत ॾींहुं असां सां गॾु हूंदे, जंहिंसां मोहबत कंदो आहे उन सां ई गॾु हूंदे। महबूब जा असहाबी सॻुरा फरमाइनि था त इन महबूब जे फरमान ते असांखे एॾी ख़ुशी थी जो ज़िंदगी में जॾहिं असां महबूबनि जा ग़ुलाम बणियासीं, ईमान आंदोसीं, उन ॾींहं खां वठी जेका वॾे में वॾी ख़ुशी थी इन आका जे फरमान ते थी त महबूब मिठड़े जेको फरमायो त तूं क़यामत में असां सां गॾु हूंदे। त महबूब जी जेका मोहबत आहे उहा अवलिन शर्त आहे। बाक़ी इन महबूब सां मोहबत न हुजे, ॿियो वते जेको आहे नेकी जा कमु चवे मां कयां थो, उन्हनि खे अहमियत ॾे, महबूबनि जी के माना न त पोइ मोमिन त न आहे, मुनाफ़िक़ आहे उहो त। पर अवल जेको शर्त आहे उहो आहे मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहबत, आका करीम जी मोहबत, नबी साईं जी मोहबत। ऐं जंहिंखे नबी सां मोहबत हूंदी उहो सॼी ज़िंदगी आका ते हर वक़्तु पियो दुरूद पाक पढ़ंदो।